अल्लाह आमीन। करम कर पानी में ला इलाहा इल्लल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा समाउ फ़तरत व इज़ल कवाकिबु इंतशरत व इज़ल बिहारु फुज्जिरत व इज़ल कुबूरु बुसिरत आलिमत नफ्सुम मा क़द्दमत व अख़रत या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीमिल्लज़ी खलक़क फसव्वाक फ़अदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक कल्ला बल तुकज़्ज़िबून बिद्दीन व इन्न अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून इन्नल अबरार लफ़ी नईमिन व इन्नल फ़ुज्जार लफ़ी जहीमी यस्लौनहा यौमद्दीन व मा हुम अन्हा बिगाइबीन व मा अदराक मा यौमुद्दीन सुम्मा मा अदराक मा यौमुद्दीन यौम ला तमलिकु नफ्सुन लिनफ्सिन शैआ वल अम्रु यौमइज़िन लिल्लाह। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अरशन ते मुस्तफ़ा जो अरशन ते मुस्तफ़ा जो पहुँचणो बेमोजज़ोवा हिक रात में घूमी घर मोटण बेमोजज़ोवा अरशन ते मुस्तफ़ा जो अरशन ते मुस्तफ़ा जो पहुँचण बेमोजज़ोवा हिक रात में घूमी घर मोटण बेमोजज़ोवा अरशन ते मुस्तफ़ा जो अरशन ते मुस्तफ़ा जो अरिड़ह विरहा लगी व्या पर बेस्तेरो गरम हो अरिड़ह विरहा लगी व्या पर बेस्तेरो गरम हो पानी वहण कड़े जो पानी वहण कड़े जो मेरे जण बेमोजज़ोवा अरशन ते मुस्तफ़ा जो अरशन ते मुस्तफ़ा जो हिजरत जिरात वारो वाक्यो बेवाह जोवा हिजरत जिरात वारो वाक्यो बेवाह जोवा घेरे जेहूं दे घर मां घेरे जेहूं दे घर मां निकिरण बेमोजज़ोवा अरशन ते मुस्तफ़ा जो अरशन ते मुस्तफ़ा जो रिया आब ऐं गिज़ा जे टे ॾींहं ऐं टे रातियूं रिया आब ऐं गिज़ा जे टे ॾींहं ऐं टे रातियूं सरकार जो जबल में सरकार जो जबल में तरसण
बेमोजिज़ो व अरिशन ते मुस्तफ़ा जो अरिशन ते मुस्तफ़ा जो पहुँचणो बेमोजिज़ो व हिक रात में घूमी घर मोटण बेमोजिज़ो व अरिशन ते मुस्तफ़ा जो अरिशन ते मुस्तफ़ा जो सिद्दीक़ चोत साईं दुश्मन मथा अची विया सिद्दीक़ चोत साईं दुश्मन मथा अची विया पर दुश्मननि जो ॻोल्हे पर दुश्मननि जो ॻोल्हे थकिजण बेमोजिज़ो व अरिशन ते मुस्तफ़ा जो अरिशन ते मुस्तफ़ा जो साथिया खे नांग खाधो लजपाल लब लगाई साथिया खे नांग खाधो लजपाल लब लगाई यकदम अबू बकर जो यकदम अबू बकर जो खुश थियण बेमोजिज़ो व अरिशन ते मुस्तफ़ा जो अरिशन ते मुस्तफ़ा जो पहुँचण बेमोजिज़ो व हिक रात में घूमी घर मोटण बेमोजिज़ो व अरिशन ते मुस्तफ़ा जो अरिशन ते मुस्तफ़ा जो सुभान अल्लाह हिक भेर मोहब मुरिका ऊंदहे में सुई लभी वई हिक भेर मोहब मुरिका ऊंदही में सुई लभी वई अज़मी हुजूर जन जो अज़मी हुजूर जन जो मुरकण बेमोजिज़ो व अरिशन ते मुस्तफ़ा जो अरिशन ते मुस्तफ़ा जो पहुँचण बेमोजिज़ो व हिक रात में घूमी घर मोटण बेमोजिज़ो व अरिशन ते मुस्तफ़ा जो अरिशन ते मुस्तफ़ा जो सुभान अल्लाह। अल्लाहु आमीन। ला इलाहा अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व आलिहि व सल्लिमू तस्लीमा
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आल सय्यदना मुहम्मद व बारिक व सल्लम सल्लु अलैहि। जमा सुहारी सोने अली साईं जी 21वीं शरीफा अल्हम्दुलिल्लाह। हाफिज इल्ताफ महर कुरान शरीफ पढ़ियो सोने अंदाज में। हाफिज इरफान महर मौलूद शरीफ सोने रसूलुल्लाह ते चा तमाम बेअंतहा सोने नमूने से अर्ज़ इहो आहे हज़रत अली साईं जी 21वीं शरीफ में तारीफ़ सोने अली साईं जी अवां खे ॿुधायूं था। हज़रत अली साईं जी खिलाफत में हिकिड़े शख्स अर्ज़ कयो, या अली मुश्किल कुशा शेर खुदा, असां अर्ज़ इहो कयूं था तो अल्लाह ताला जी उहा तक़दीर छा ई आहे। हज़रत अली साईं फरमायो, अल्लाह जी तक़दीर इंसान समझी नथो सघे। तो अल्लाह जी ग़ैब में गुझ में हथ थोई मारे, जे तू सोनल याली मुश्किल कुशाही सब तोखे ख़बर ई आहे। मूंखे सम्झ त लगे अल्लाह जी तक़दीर छा थींदी आहे। पाण फरमायो, तक़दीर अल्लाह जी हिकु समुंड खां मथे ई आहे। समुंड खे तूं छा सुञाणे सघंदे। वरी शख्स हुई ज़ोर भरियो, पाण फरमायो, ॿुध त मां ॿुधायां, तक़दीर अल्लाह जो ई राज़ी हूंदो आहे। जेको अल्लाह ताला जो राज़ आहे उही खे तक़दीर चइबो ई आहे। साईं असांखे थोरो मिसाल सां सम्झायो। जे अल्लाह ताला तोखे पैदा कयो आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे या अल्लाह जी मर्ज़ी आहे। उन शख्स चो न मुंहिंजी मर्ज़ी नाहे, अल्लाह जी मर्ज़ी आहे जेको मूंखे पैदा ई कयो आहे। पाण फरमायो, अल्लाह जी मर्ज़ी खे तक़दीर चइबो आहे। अञा ही शख्स जो वज़ाहत थे, पाण फरमायो, नथो मुड़े तू ज़िद कई अथी, भला ॿुध त ॿुधाया उलासगी कया। अल्लाह जो राज़ जेको समझे तक़दीर जेको चवेसि मां समझा उहा तक़दीर। ऐं अल्लाह जो राज़ 30 सिपारा क़ुरान ई आहे। जंहिंखे अल्लाह जा राज़ ॻोल्हणा ई आहिनि, उहो अलहम्दो खां वठी वन्नास ताईं क़ुरान पढ़े। इहे अल्लाह जो राज़ क़ुरान ई आहे। ऐं तक़दीर जेके तूं थो ॻोल्हे, अल्लाह ताला फरमायो आहे पंहिंजे हबीब खे, या अल्लाह जो क़ुरान तक़दीर आहे, इहो राज बि आहे। उन शख्स जो साईं बेशक वज़ाहत सही सम्झी वियुसि, क़ुरान शरीफ़ पढ़ंदुसि, इहो अल्लाह जो राज़ आहे क़ुरान। पाण फरमायो,
इहा पंहिंजे रब जी अल्लाह जी इहा कुदरत जी ज़बान आहे क़ुरान पाक हज़रत अली सईं पाण वेठा ई हुया मस्जिद शरीफ मस्जिद नबवी में अशाह जी निमाज़ी खिलाफत जे दौर में थी ॿाहिर उहे असहाबी सगोरा निकता रात जी ऊंदाही में असहाबी तो फरमाए लिखे थो त मां तेज़ी सां वञी रहियोसि पंहिंजे घर ॾे त पोइ मूं न निहारियो त मथां ई ख़बर नाहे अलाए केरु आवाज़ ॾेई रहियो आहे त ख़बरदार वञण वारा पुठी ॾों हज़रत अली सईं थो अचे सुभान अल्लाह पोयों निहार तो अल्लाह जो ई यार मुश्किल कुशा शेर खुदा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ई यार शेर खुदा थो अचे पुठी छो ॾिनियो वेंदो आहे त हज़रत अली सईं अची रहियो आहे मुफ़स्सिरीन लिखियो आहे त आवाज़ ॾियण वारो हज़रत अली सईं के जेको शख़्स पुठी ॾे पियो त पुठी खां मना कयईं त हज़रत अली सईं खे पुठी न ॾे पोइ पाण फरमायो अल्लाह जो ई शेर ख़ुदा के कंहिं क़िस्म जी बेअदबी न कजे पुठी न ॾिजे जो दिल्ली का पोइ हज़रत अली सईं आहे हिकु असहाबी फरमाए रहियो आहे त असहाब कई पचर कई कंहिं असहाबी सां हज़रत अली सईं जी ही ॻाल्हि आहे त ॿिए असहाबी चो अदब साईं गला लकबन साईं गला शेर खुदा जे नाले साईं अदब लकबरी बाई आहिन त उहो तमामी असाबी उन्ही असाबी ते नाराज़ थिया शेर खुदा दरवाज़े मस्जिद नबी खां टपी ॿुधदा ई आया उहे सभई असहाबी खे चई रहिया त सोणे अली साईं जा लक़ब ई अॻ में ॾे पोइ अली साईं जो नालो वठिजे पोइ सोणे अली साईं फरमायो मुश्की करे बंदि कर थोरो अञा वज़ाहत कयां पाण फरमायो जे मुंहिंजे लाइ कुझु बि चई रहियो आहे शेर ख़ुदा खे इनी पंहिंजे जिस्म जे लाइ पंहिंजी इज़त लाइ कावड़ न ईंदी आहे जेको बेअदबी करे भले करे मां अल्लाह जी रज़ा लाइ जंग कंदो ई आहियां पंहिंजी रज़ा लाइ जंग न कंदो आहियां हिकिड़े असां बि ॿिए दफ़े वरी अर्ज़ु कयो सोणा असां तव्हांखे अर्ज़ु कंदासीं मिठा जेकॾहिं हिकु शख़्स जेको तव्हांजी मुहबत में तव्हांखे प्यारो हुजे हज़रत अली से फरमाए केतिरो उन चयो तोखे माल खाई मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा उहो शख़्स प्यारो ई हुजे घर खां प्यारो ई हुजे दिलि तुंहिंजी उही सां हुजे हिकु शख़्स उहो ई हुजे ॿियो शख़्स जेको तव्हांजो ना फरमान बेअदब बि हुजे कुफर में बि हुजे ईअं साज़िशूं कंदा ई आहिनि माण्हू
जीअं ॿुधा ई आहियूं त हुननि शेर ख़ुदा खे असां शहीद कयूं उहो शहीद जेको चवे तोखे मां ई कया उहे ॿई पाण में मुहबती तुंहिंजो ई आहे ऐं नफ़रती तुंहिंजो दुश्मन विढ़नि तो वटि जो फ़ैसिलो खणी अचे तूं कंहिंजो पासो वठ ॾे पाण फरमायूं अल्लाह ताला फरमायो आहे अदुल कजे दुश्मन तोणे हुजे तोणी सजण ई हुजे न दुश्मन जो पासो वठां न सजण जो पासो वठां अल्लाह जी रात जो जेको फ़ैसिलो ई आहे अल्लाह ताला जी जेकी फर्मा बरदारी आहे रसूल जी जेकी शरीयत आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम मूजिब हज़रत अली सैयदुल कंदो आहे दुश्मन सां बि अदुल कयां सजण सां ई अदुल कयां कंहिंजो पासो न वठां रज़ा इलाही लाइ फतवा ॾींदो आहियां हिकु शख़्स जो असां ॿ ॼणा फ़ैसिले लाइ वियासीं ॾिसूं त छा हज़रत अली साईं अकेलो धुप जी थोरी छां ते वेठो ई आहे असां अर्ज़ु कयो सयाली मुश्किल कुशा शेर ख़ुदा असां फ़ैसिलो खणी आया आहियूं पर अॻ में ई सोणल या बेत आलल ई आहे मत मथऊं तुंहिंजे किरी परे थी मत बेत मथऊं अचे हज़रत अली साईं फरमायो अल्लाह ताला ते बरवसो ई आहे अल्लाह जी मूं त रहमत ई आहे अल्लाह ताला ई मुंहिंजे मत बेत न केरींदो आहे सुभान अल्लाह सही उहो कीअं जे रब ते बरवसो आहे न तवकल मूंखे पंहिंजे रब ते पोइ रब ॾुखियो छॾींदो बेत केरींदो छा अली ते बेत न किरंदी हज़रत अली साईं ते बेत न किरंदी जे सही सफ़ा ई आली बीठी आहे जे ख़ुदा जो हथ हुजे वरी बेत किरे छा न किरंदी उन लिखियो आहे त पाण मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधाई ॿिए जी अदुल सां फ़ैसिलो करे उथिया तूं बेत किरी मूं चुम बेशक अल्लाह ताला ते हज़रत अली साईं खे बरवसो ई आहे अहिड़े तरीक़े सां हिकु शख़्स आयुसि काफ़र हो फिरेबबाज़ ठगबाज़ उहो यको ई सोणे रसूलुल्लाह ऐं हज़रत अली साईं ते टोका कंदो काफ़र हो अर्ज़ कयो असहाबन लिखियो ई आहे हज़रत अली साईं खे अर्ज़ कई या अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा यको ई तव्हां वैज़ फरमाईंदा हुया वे तो अल्लाह जो नबी हिकु आहे बाण फरमायो हा यको चवंदा हुयासीं हाणे से ॿियो अर्ज़ कयां चओ यको तूं चवंदो आहे अल्लाह वादौला शरीक हिकु ई आहे आयता तूं पढ़दे हैं अल्लाह भी हिक रसूल भी हिक रसूलुल्लाह आखिरी नबी तूं चवंदो ई आहे उहो रहलत करे वियो आहे हाणे ॿिए ख़बर तूं ई हुई जात तूं छा ई आहे हाणे उन च टोक कई माना तूं चवंदो हिकु नबी माना तूं बि हाणे नबी थो सॾा अहिड़ो इशारो चई ज़ाहिर न चई पाण फरमायो मां सम्झी वियो आहियां तुंहिंजी ॻाल्हि काफ़ी आहे अॻिना लफ़्ज़ न कढजांइ असांजो नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما سبحان الله पाण फरमायो अल्लाह ताला फरमायो आहे असां बि चऊं था अल्लाह जो नबी हिकु आहे बाक़ी चए तूं छा आहे ॿुधायां हा मां अल्लाह जो नबी जो ग़ुलाम
अल्लाह जनबी जो यार मां अल्लाह जनबी जो सबको सहोट आया मां अल्लाह जनबी जो न्याणो ई आया मां अल्लाह जनबी जो जाय नशीन आया क्या मत तक अली उनी नबी मोहम्मद रसूलुल्लाह जी पैरवी करने वाली है सुभान अल्लाह पैरोकार नबी जो आया कोई काफर के जवाब दे काफर चो सही का दलील अन्या अगते करियो चे मूते मोहम्मद रसूलुल्लाह जी पैरवी करनारो शरीयत जी पैरवी करनारो कुरान जी पैरवी करनारो अने बुध तो बुधाया हसन भी रसूलुल्लाह जी पैरवी करनारो हुसैन भी मन महबूब जी पैरवी करनारो जेके औलाद जद्दी अल्लाह जवली थींदा सभई रसूलुल्लाह जा पैरोकार आयो सुभान अल्लाह सही कीअं काफर चो कीअं जे मूं भी औलिया अल्लाह ही आया वॾो ई आया वलियन जो सरदार आया वो नबियन जो मोहम्मद रसूलुल्लाह सरदार माई अली सई अल्लाह जे वलियन जो सरदार पर जेके वली आहिन मोहम्मद रसूलुल्लाह जी पैरवी करण वारा आहिन सुभान अल्लाह क़यामत तक बुधी छॾ काफर मुर्तद काफर बुधी छॾ हज़रत अली साईं भी पैरवी कंदो अल्लाह जा वली क़यामत तक भी रसूलुल्लाह जे पैरवी कंदा सुभान अल्लाह पैरवी कहिड़ी कंदा मन महबूब नमाज पढ़दो हो जिक्र कंदो हो कुरान ई पढ़दो हज ई कंदो हो ज़कात ई ॾींदो हर पैरवी रसूलुल्लाह जी वली ई कंदा पर क़यामत तक जेको वली ईंदो नंढे में नंढो रसूलुल्लाह जी पैरवी जी हिकु तिर बि ख़िलाफ़ वर्ज़ी न कंदो सुभान अल्लाह तिर पैरवी जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कंदो मां त अली यहाँ पैरवी कयांसि पोइ तव्हां सम्झो त अल्लाह जो वली कासिम शाह बादशाह रसूलुल्लाह जो बचड़ो हज़रत अली साईं जो बच्चो पैरवी रसूलुल्लाह जी करे रहियो आहे अली साईं जी करे रहियो आहे जो रसूलुल्लाह जी मस्जिद नबवी में कुरान ही आहे अली साईं जी मस्जिद में कुरान त कासिम पीर बचड़े वट भी कुरान करीम पढ़ी रहिया आहियूं या पैरवी अली साईं जी या पैरवी रसूलुल्लाह जी आहे को शख्स इतो पंहिंजी हद जो वियो बस हाणे नालो खणूं ॿियो छा सरदार गुलाम अहमद खान वियो बगदाद शरीफ हज़रत पिरान पीर रहमतुल्लाह अलैह जे दरबार में चे वञा त छा जेको अशा जी नमाज़ में उस्ताद अब्दुल मजीद खुश्क जेके तू जिक्र करा ईंदे बगदाद में अशा को पो ईअं ई हल्को मारे वो जिक्र ॾिसी रहियो आहियां सुभान अल्लाह जे तू कुरान पढ़ाए हिते ई खानगढ़ में वो कुरान ई पढ़ी रहियो आहे अहिड़े तरीक़े सां मदीने शरीफ में भी कुरान आहे तो खानगढ़ शरीफ में भी कुरान ॾिसी रहियो आहियां रसूलुल्लाह जी अल्लाह जवे वली पैरवी करे रहिया आहिनि सुभान अल्लाह वो हजरत मूसा कलीमुल्लाह मेराज रात में सोने रसूलुल्लाह के अर्ज कियो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बान वञा आदम अलैहिस्सलाम को वठी ईसा रूहुल्लाह ताईं अब थोड़ो चुप कर पैगंबर पे आया तू
त ख़ातमन नबीन रेलत जो थींदो पोइ केरु हलाईंदो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत अली साईं मुंहिंजो सको सौटी जेको हारून नबी आहे जे मूसा कलीमुल्लाह जो भाई आहे मुंहिंजो अली साईं हारून नबी वांगुरु भाई आहे अब खेचल न कर उथी वञ कचारी करे न जी हे नेड़ो चुंड हणो देख न फैसला करे पाण फरमायो मूसा कलीमुल्लाह जो हज़रत अली साईं ऑर्डर थे त पाण फरमायो इमाम हसन चयो ऑर्डर थे त इमाम हुसैन चयो ऑर्डर थे त सैयद ज़ैनुल आबिदीन क़यामत तक अली साईं जी जद्दी ऐं क़यामत तक मुंहिंजी जद्दी वली मुंहिंजो दीन ई हलाईंदा सुभान अल्लाह पर क़ुरान शरीफ़ में अचे थो ॿ वली ॿिया ॾेखारिया हिकिड़ो पिरान पीर ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि गौसुल आलमीन मुल्तानी जेको आहे लिखनि था पिया ॾेखारियईं मूसा कलीमुल्लाह खे चए हे जवान हलाईंदा हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहियो आहे अल्लाह ताला जी कुदरत जे वेझो मेराज वारी रात में सफ़ारिश कुर्सी जे वेझो ई वयमि थोरी दिक़त थी ईअं मथे थोरी चुम त लत ई रखदुमि कदम पाक रखदुमि औखाई थी थिए ख़ुदा सां माना मिलण वारो हुयुसि जगह ते पहुचण वारो हुयुसि सोने रसूलुल्लाह फरमाए थोड़ी दिक्कत थी आवाज आयो ये नूर जी का तख्ती आई अगर पौड़ी थी बीही रही जे मुंहिंजो महबूब मिठा मूं ते कदम रखी तुंहिंजो गुलामी आयो आहे सुभान अल्लाह तवज्जो ॾियो त थोरो ॿुधायो बाक़ी खेचल कयो त मां बंदि कयां पाण फरमायो ॾाढो गुस्सो आयो सोने रसूल फरमायो अल्लाह ताला फरमाए रहियो न का सवारी अहिड़ी आई न को नबी आयो न की को ईंदो बि सही अल्लाह ताला जी दरबार में माई पुगो ई आया हिते अल्लाह मुंहिंजे विच में इहो केरु थो ॻाल्हाए सुभान अल्लाह तवज्जो ॾिजो अल्लाह जे वलियनि जे बारे में सम्झजो कुझु अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब मिठा आतफी आवाज़ आयो गुस्सो न कर मिठाई आवाज़ जेको ॾेई रहियो आहे हज़रत अली साईं जीअं तुंहिंजी मिठा जद्दी आहे मुआरज़ कया इलाहुल आलमीन कीअं जद्दी चयो 500 साल अब्दुल कादिर जीलानी थोए तो पोइ अचे इहो हसनी हुसैनी बचड़ो इहो आहे उहो नूर जी पौड़ी थी तुंहिंजी गुलामी में आयो आहे सुभान अल्लाह मिठा ॿियो कोई कोन्हे तुंहिंजो बच्चो ई आहे मिठा ॿियो कोई कोन्हे तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में अली साईं जो ई बचड़ो ई आहे तूं कदम रख हिननि ते सॼो रख कदम खबो ई रख तूं त कदम रख त सारनि वलियनि ते ई बचड़े जा ई अल्लाह जे वलियनि ते इंजा कदम ई हूंदा तूं कदम रख दे इनी अब्दुल कादिर ते इहो कदम रख दो सारे वलियनि ते सुभान अल्लाह अॼु ॾींहं ताईं हज़रत अब्दुल कादिर शेख बादशाह बगदादी रहमतुल्लाह अलैह जो सारे वलियनि ते कदम जो रसूलुल्लाह मेराज रात साईं बादशाह ते उहो कदम रखियो पोइ किताबनि में अचे थो त अल्लाह जा वली जेके बच्चा आहिनि अर्शन ते बि वधा
अहिड़े तरीक़े सां किताबनि में अचे थो, क़ुरान में अचे थो त पैरवी हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहिड़ी कई अथनि, तिर न गुथे ऐं हज़रत बाबू सरकार रहमतुल्लाह अलैह 40 साल इबादत कई। निगाह सां बाहू सरकार फरमाए रहियो आहे, ही अख मोटियम ॾिठुम त अल्लाह जा वली ॾिसो कहिड़ी पैरवी करे रहिया आहिनि। बाहू सरकार पंहिंजे मुर्शिद ॾे ॾिठो त साॻी रसूलुल्लाह जी पैरवी मुंहिंजो मुर्शिद करे रहियो आहे। मथे ॾिठई विलायत सां उहा पैरवी, अञा मथे ॾिठई पैरवी हज़रत इमाम हुसैन जी ज़िंदगी में निगाह कई त पोइ हज़रत बाहू सरकार रोई ॾिनो, पाण फरमायो साबित दीन तिना दे बाहू जेके करबला विच कुठे हू। सुभान अल्लाह। तू बि दीन जी पैरवी बाहू कई आहे, तुंहिंजे मुर्शिद बि कई, ॿियनि वलियनि बि कई, पर हुसैननि जेकी पैरवी कई आहे न उहा तव्हां पैरवी न करे सघंदा। पोइ बाहू सरकार जेको फरमायो आहे त सभु पैरवी विलायत सां ॾिठुमि सोणे महबूब जी, सोणे अली साईं जे बाहू सरकार पैरवी सोणे हुसैननि जी कई आहे। बाहू सरकार हज़रत अली साईं जी पैरवी कई आहे। बाहू सरकार रसूलुल्लाह जी पैरवी कई आहे त पोइ हज़रत कासिम पीर ॿी सदी जो अली जंहिंजी दरबार में वेठा ई आहियूं, वेझो जेको रसूलुल्लाह जो बच्चो ई बि ज़ोर पैरवी साॻी अली साईं वारी, साॻी इमाम हुसैन वारी, साॻी रसूलुल्लाह जी पैरवी कई आहे। सुभान अल्लाह। जमायत खे सोणे महबूब जी उम्मत खे जेको रात ॾींहुं वरतियूं वेठो आहे मज़ार शरीफ़ ते, हर को बि दुआयूं घुरे, ख़िदमत तव्हांजी थिए थी त इहा रसूलुल्लाह जी पैरवी आहे। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुल्क ते महबूब उम्मत जी मेहमानी करे रहियो आहे। हज़रत अली साईं लिखनि था उम्मत रसूलुल्लाह जी मेहमानी करे रहियो आहे त कासिम शाह बि सोणे रसूलुल्लाह जी अवां जी उम्मत जी ख़िदमत करे रहियो आहे। सुभान अल्लाह। सोणे कासिम पीर फरमायो कश्फ शरीफ़ में, पाण फरमायो अल्लाह जा वली जेके ई आहिनि अल्लाह जो ज़िक्र पढ़ाईंदा ई आहिनि, ऐं अल्लाह जा वली वणनि खे बि ज़िक्र पढ़ाईंदा ई आहिनि, ऐं अल्लाह जे वलियनि ते का शरीफ़ में फरमाए जेको मथां ई रोज़नि ते ई कबूतर वेठा ई आहिनि, उहे वली छो ई कबूतर रखंदो ई आहे। अर्ज़ कयो सोण मूंखे ख़बर कई कान्हे, तव्हां ॿुधायो। पाण फरमायो अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जे वली खे हुकुम हूंदो आहे, मां अल्लाह जो ज़िक्र ई करां, पोइ माण्हू पूरा न करे सघंदा ई आहिनि। पोइ अल्लाह जो वली मथां रोज़नि ते कबूतर रखी उन्हनि खे चवंदा आहिनि राति ॾींहुं अल्लाह जो ज़िक्र कर, असां तोखे चई रहिया ई आहियूं तव्हां पखी ज़िक्र कयो, जेको अल्लाह जो अमुर आहे ओतिरो ज़िक्र पूरो थिए। पोइ उहे कबूतर ई अल्लाह जो ज़िक्र पूरा कंदा ई आहिनि। सुभान अल्लाह। माण्हू न करे सघंदा ई आहिनि, तॾहिं रोज़नि ते कबूतर ई आहिनि, ऐं जाथे बि अल्लाह जे वली ते ॾिसो कबूतर ई आहिनि, पर सोणे कासिम पीर ते बि रोज़े ते कबूतर आहिनि, ज़िक्र पूरो करे ई रहिया ई आहिनि। सुभान अल्लाह। अहिड़े तरीक़े सां सोणे इमाम
हसन अलैहिस्सलाम फरमायो जॾहिं हज़रत अली साईं जी रहलत थी वई मज़ार शरीफ में बादशाह विया मोटी आयासीं तो 100 साल खां तक़रीबन कुराड़ी मथे हुई तो मुंहिंजी भिक में अची करे दाह कंदी उन कुराड़ी जीअं माण्हू चवंदो आहे ज़ाहिरी सूरत में जीअं पार कढंदा आहिनि ईअं पारनि वांगुरु कुराड़ी आई जो सुहिणा अली साईं महबूब मिठे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ तो जहिड़ो ई न ॾिठो न ॿुधो ई आहे ऐं महबूब खां पोइ जेके अमल ई दुनिया में तो खटिया इहे कंहिं बि न खटिया ई आहे दुनिया ते ख़ैबर भी तू खटी ओहद भी तू खटी जंगियूं तू खटियूं पर सोहणा अली सही अगोतर भी तू अहिड़ी खटी जे कंहिं न खटी आहे पोइ लिखनि था पिया त हज़रत अली साईं अहिड़ो खटियो जो न हिन जहान ते सोने रसूल खां पोइ कांहि खटियो न को क़यामत तक पोइ खटी छाजे करे सोने रसूलुल्लाह फरमायो इहो ॿुधी छॾियो जेको क़ुरान पढ़ंदो क़यामत तक मां मुहम्मद रसूलुल्लाह ॾे अल्लाह ताला सवाब मोकिलींदो चवंदो मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया ते सभिनी खे तू क़ुरान पढ़ायो तुंहिंजी पैरवी करे रहिया आहिनि सभु ई तोखे सवाबी हुजे क़यामत जॾहिं उम्मत जे क़ुरान पढ़ण जा सवाब रोज़े रखण जा सवाब हज जा ई सवाब ज़िक्र जा ई सवाब जेके नेकी जा कम ई आहिनि अल्लाह ताला ई जेतिरो माण्हू कंदो ओतिरो उन खे मिलंदो सारी उम्मत जा सवाब ओतिरा मुंहिंजे खाते में अल्लाह ताला लिखंदो सुभान अल्लाह पर ॿिए नंबर ते हज़रत अली साईं जे खाते में लिख दो अल्लाह ताला फरमाईंदो जंगन में तू है महबूब जी गुलामी में तू है कुरान जी खिदमत में तू है उम्मत जी खिदमत में तू है रात ॾींहुं हज़रत अली साईं मां अल्लाह जी खिदमत में हुए हाणे ॿिए नंबर ते जेकी उम्मत सवाब कया ई आहिनि सभु सवाब ई उम्मत वारा तो ॾे बि उम्मत ॾे बि आहिनि सुभान अल्लाह अशरक खां वठी मग़रिब ताईं ॿिए नंबर ते हज़रत अली साईं ने उहो सवाब पोइ कोई बि पुछंदो साईं इहो कीअं चए इजाद ऐं पैरवी हज़रत अली साईं कराई निमाज़ जे लाइ जंग हज़रत अली साईं कई ज़िक्र जे लाइ जंग हज़रत अली साईं कई इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो करबला में जंग कई आहे उहा छाजे लाइ कई अथसि वो निमाज़ लाइ ज़िक्र लाइ हज लाइ रसूलुल्लाह जे सुन्नतनि लाइ दीन लाइ पंहिंजो ई सभु ई ख़िदमत कई आहे पर लिखनि था पिया हज़रत इमाम हुसैन साईं फरमायो जेकॾहिं हिकु ई मुंहिंजो सिर ई शहीद थींदो पर जे लख सिर हुजनि नाने जे दीन ते शहीद कराया सुभान अल्लाह पोइ इहो हज़रत अली साईं ऐं इमाम हसन हुसैन जी इहा ख़िदमत आहे जेके अॼु ॾींहं ते असां कलमो पढ़ंदा सुभान अल्लाह सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पंहिंजे कुदरत सां मिली करे असांखे जेको आहे निमाज़ ॾिनो रोज़ो ॾिनो ज़िक्र ॾिनो हज ॾिनो क़ुरान ॾिनो सोने रसूलुल्लाह ॾिनो आहे अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे औलियानि जी पैरवी कजे ऐं क़ुरान पाक जी पैरवी कजे وآخر دعوانا أن الحمد لله رب العالمين الله अल्लाह आमीन يا الله आमीन غيب دي مدد
करम कर पंहिंजे महबूब करम कर हजरत अली सैयद करम कर पंतन पाक इमाम हसन हुसैन हजरत कासिम शाह बादशाह सरकार अल्लाहुम्मा सल्ली ला